साकिब हुजे या निसार अॻूणे DGISI जनरल फैज़ समी की गिरफ़्तारी खां पोइ मामला अॻिते वधंदा। फौज वटि अंदरूनी जांच जो निसाब मौजूदु आहे। जांच जो दायरो वधंदे नज़र अची रहियो आहे। सुद समा बारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं तहरीक इंतशार जे बानी मुल्क में नफ़ेड़ विरासत ऐं नफ़रत जी सियासत कई। फैज़ समी ते ॿिया ऑफिसर संदसि सहूलियतकारी करे रहिया हुआ। ॿुधायो वञे त मुल्क में दहशतगर्दनि खे केरु वठी आयो हो। ॿिनि इदारनि खे बि पंहिंजो एहतसाब करणु घुरिजे। महांगाई तोशा ऐं साइफ़र जे दौरे थी। अफगानिस्तान की अबूरी हुकूमत पाकिस्तान ऐं TTP विच में टियाकड़ी की आच करे छॾी। अफगान हुकूमत के तर्जुमान ज़बीहुल्लाह मुजाहिद चयो आहे त पाकिस्तान सां सुठनि लाॻापनि जा ख़्वाहिशमंद आहियूं। चाहियूं था त पाकिस्तान सां भाईचारी वारा लाॻापा हुजनि। बहितर लाॻापा ॿिन्ही मुल्कनि जी ज़रूरत आहे। अफगानिस्तान मां कंहिं ॿिए मुल्क में जंग की इजाज़त न ॾींदासीं। जेकॾहिं पाकिस्तान वटि का मालूमात आहे त शेयर करे सघे थो। पाकिस्तान चाहे त भाईचारे के उसूलन तहत पंहिंजूं कोशिशूं कंदासीं। पाकिस्तान न चाहींदो त मदाख़लत नथा करे सघूं। ही संदन दाख़िली मामलो आहे। मंकी पॉक्स वायरस पखेजण जो ख़तरो। वफ़ाक़ी हुकूमत मुल्क के समूरनि हवाई अड्डनि ते हाई अलर्ट जारी करे छॾियो। परॾेह मां ईंदड़ मुसाफ़िरनि खे मंकी पॉक्स जूं अलामतूं ज़ाहिर थियण ते आइसोलेट करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि मंकी पॉक्स के मुंहुं ॾियण बाबति इजलास। वज़ीर आज़म पारां वायरस के रोकण लाइ जोगा कदम खणण की हिदायत। वज़ीर आज़म के सेहत बाबति कोऑर्डिनेटर मलिक मुख्तार अहमद जो चवणु आहे त मंकी वायरस से मरीज़ के आइसोलेशन में रहणु घुरिजे। हिन वायरस की का भी वैक्सीन मौजूद न आहे। बीमारी जो अलामतूं 15 ॾींहनि अंदरि ज़ाहिर थींदियूं आहिनि। दुनिया में मंकी पॉक्स जा 90,000 मरीज़ ज़ाहिर थिया आहिनि। पाकिस्तान में रुगो हिकु मरीज़ आहे। 95 सैकड़ो मरीज़ बिना इलाज जे सेहतमंद थी वेंदा आहिनि। सिंध के मुख्तलिफ शहरन में चौमासी बरसातुन जो नओं सिलसिलो जारी। हेठियान वारा इलाक़ा पानी हेठि अची विया। मवासिलाती निज़ाम दरम बरम। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानो, मीरपुर खास, जामशोरो, थरपारकर, उमरकोट, जैकमाबाद, मटियारी, घोटकी, शिकारपुर, खैरपुर, उमरकोट ऐं कोटड़ी में तेज़ बरसात। ठुल, बाहुकोसो, थाणो बूला खान, रानीपुर, रुस्तम, उस्मान शाहुड़ी, मीरपुर, बुरड़ो में बसकारो। अक्सर इलाक़नि में बिजली बंद। फुटी जे फसल के नुक़सान। हेठियान वारा इलाक़ा पानी भीजी वियो। खीरथर, जाबलू पट्टी ते बरसातुनि बाद नयूं वहियायूं। मालूड़नि में सराही छायल। मौसमियात खाते चयो आहे त सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात जो सिलसिलो 25 अगस्त ताईं जारी रहंदो। पोलियो वैक्सीन का इनकार। वालदेन खिलाफ कार्रवाई की हिदायत। वॾे वज़ीर मादल अली शाह जो चवणु आहे त पोलियो जो मौसी मर्ज़ ॿारनि खे समूरी ज़िंदगी तबाह करे छॾींदो आहे। पोलियो खिलाफ मुहिम में वालदेन ऐं सरपरस्त मुकमल सहकार कनि। पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारण खां इनकार जी का गुंजाइश न आहे। पोलियो वैक्सीनेशन खां इनकार करण ते सरपरस्त ऐं वालदेन खिलाफ कार्रवाई थींदी। बरसात सबब सिंधु दरिया के वहकरन में वाद। गुड्डू ऐं सखर बैराज वट विचोले दर्जे की ॿोॾ बरक़रार। गुड्डू बैराज वट पानी जो मथां वहकरो 3,89,896 क्यूसिक ऐं हेठां वहकरो 3,85,621 क्यूसिक ताईं पहुची वियो। सखर बैराज वट पानी जो मथां वहकरो 3,81,870 ऐं हेठां वहकरो 3,62,920 क्यूसिक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वट पानी जो मथां वहकरो 2,09,797 क्यूसिक ऐं हेठां वहकरो 1,74,442 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। शहीद साफ़ी नसरुल्ला गडानी क़त्ल केस में नामज़द ख़ालिद लुंड जे मुलविस हुजण जूं के भी शाहिदूं नाहिन मिलियूं। संदसि नालो केस मां ख़ारिज कजे थो। जांच ऑफिसर सिराज लाशारी अदालत में रिपोर्ट जमा कराए छॾी। जांच रिपोर्ट मूजिब केस ज़ाती नोईअ जो नतीजो आहे। तंहिं करे केस मां दहशतगर्दी जा कलम बि ख़ारिज कजनि था। जांच रिपोर्ट ते फरियादी दुर्जा एतराज़। अदालत जवाबदारनि जी बुरी ज़मानत में वाद कंदे ॿुधणी 23 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ख़ालिद लुंड जो
चवण हो त मीरपुर माथेलो पुलिस तरफा नसरुल्ला गडाणी जे साथी जी गिरफ़्तारी सां संदसि को तालुक नाहे। फरियादण पठाणी गडाणी चयो त खेनि अदालत मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली जो करंट लॻण जे वाक़िअनि में 3 ॼणा फ़ौत। भिरिया रोड जे फतेहपुर मोहल्ला में घर जी इमारत जो कमु कंदे करंट लॻण सबबि नौजवान फ़ौत। जॻह जे मालिक मूजिबि घर मथां गुज़रंदड़ 11,000 वोल्टेज जी तारनि मां करंट लॻण सबबि नफ़ीस नूनारी फ़ौत थी वियो। कालू आराई ज़ख़्मी। पक्का चांग में सेप्को जो ख़ानगी मुलाज़िम दोस्त मोहम्मद अहवान बिजली जो करंट लॻण सबबि हयाती विञाए वेठो। थरडी मोहब्बत भरिसां ॻोठ मिठो माची में लॻड़ उॾारींदे बिजली जे थंभे सां टकराइजी करंट लॻण सबबि नींगर हसन सोलंगी हयाती विञाए वेठो। बबड़ो में नाफरमान पुट कुआड़ियूं हणी पंहिंजे अमड़ खे क़तल करे छॾियो। जवाबदार राजा घरू अणबड़ता कुआड़ियूं हणी पंहिंजे अमड़ 50 वरनि जी शबीरा खे क़तल करे फरार थी वियो। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। ज़रूरी कार्रवाई बाद पासन हवाले। थरडी मोहब्बत में चिते कुत्ते जी ॾाढियल नींगरी वक़्त सिर वैक्सीन न मिलण सबबि फ़ौत। ॻोठ जुमो नारे जो वासिण 10 वरनि जी मुर्ख चांडियो खे हफ़्तो अॻु कुत्ते ॾाढे ज़ख़्मी कयो हो। तालक़े अस्पताल में वैक्सीन न मिलण सबबि नींगरी खे नवाबशाह मुंतकिल कयो वियो, जिते इलाज दौरान नींगरी दम धणी हवाले कयो।